दादू जी अदालत मेड़ वाक़े केस जी ॿुधणी 1 जून ताईं मुलतवी करे छॾी। उमे रुबाब चांडियो चवण आहे त नसरुल्ला गडानी जे कातिलनि खे समूरी सिंध वाखो करे चुकी आहे। वाक़े खे ग़लत रंग ॾियण जी कोशिश कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवड़ जी अदालत में मेड़ वाक़े केस जी ॿुधणी दौरान उमे रुबाब चांडियो केस जी फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सलाउद्दीन पंवर सां गॾु अदालत में पेश थी। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं उन वक़्त जो SHO करीम चांडियो अदालत में पेश थिया। केस में गिरफ़्तार जवाबदार अली गोहर, सिकंदर, जुल्फ़कार चांडियो ऐं मुर्तज़ा चांडियो खे पुलिस जेल खां अदालत में आंदो वियो। अदालत में उन वक़्त जे तपेदार नदीम मैसर खां केस रिपोर्ट बाबति आॾी पुछा कई वई। अदालत आॾी पुछा मुकमिल थियण बाद ॿुधणी 1 जून ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।